अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां जो पंहिंजो बरकत विराणी ॾिसी रहिया आहियो बरकत विराणी यूट्यूब ऑफिशियल। गुज़िरियल ॾींहुं यारोलुंड वारे इलाइक़े में शहर बिरादरी जा सवी हथियारबंद छो पहुता। मुगवी सनाउल्ला ऐं ज़ोहेब शहर कंहिंजे कब्ज़े में हुआ ऐं 50 लख रुपया भूंग वारी काल किथां आई ऐं गुज़िरियल ॾींहुं यारोलुंड वारे इलाइक़े में छा सूरत हाल रही, समूरा तफ़सील खणी हाज़िर थियो आहियां। वीडियो आख़िर ताईं ज़रूर ॾिसंदा। समूरा तफ़सील जेके कल खां हिन महिल ताईं अवां समूरा दोस्त ॾिसण ऐं ॿुधण चाहियो पिया, उहो पहिरियों भेरो बरकत विराणी यूट्यूब ऑफिशियल ते अवां जे साम्हूं रखण वञा पियो। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे हिन बरकत विराणी यूट्यूब ऑफिशियल खे सब्सक्राइब नाहे कयो त हिन वक्त ही पंहिंजो जेको आहे सब्सक्राइब वारो बटन दबायो ऐं बरकत विराणी यूट्यूब ऑफिशियल के सब्सक्राइब करे वठो। गुज़िरियल ॾींहुं शाम जो ये ख़बरूं सोशल मीडिया ते बाह जियां पखड़ण शुरू थी वयूं त हिकु महीनो अॻु अनवर शाह जे मेले तां बेरोटा वासी ॿ शहर बिरादरी जा नौजवान सनाउल्ला ऐं ज़ोहेब जेके अगवा थी विया हुआ, उहा यारोलुंड वारे इलाइक़े में लुंड बिरादरी जे ॾोहारनि वटि मुबैना तौर कैद हुजण जो जेको आहे उहो इतला मिलियो हो। जंहिंखां पोइ शहर बिरादरी जा सवे नौजवान, जंहिंमें कासमानी पाड़े वारनि जी अक्सरियत तमामु घणी हुई, इलियास शहर, नज़ीर शहर ऐं ॿियनि जी अॻवानी में हथियारबंद थी यारोलुंड वारो इलाइक़ो आहे पिताफी माइनर जिते पहुता हुआ। पहिरीं सोशल मीडिया ते शहर बिरादरी जे नौजवाननि तरफ़ां इहा पंहिंजे बिरादरी जे सरदार ऐं लुंड सरदार ख़ालिद लुंड खे इहा अपील कई वई त छाकाणि त जेके ॿ मुगवी नौजवान आहिनि जेके ॾेहरकी खां अगवा थिया हुआ, पंहिंजे ॻोठ वेंदे अनवर शाह जे मेले तां वापसि अची रहिया हुआ, उन्हनि खे कुझु ॾींहं अॻु में उन जे वारसनि खे हिकिड़ी 50 लख रुपयनि जी भूंग काल मौसूल थी, जंहिंखे पुलिस तरफ़ां ट्रेस करण खां पोइ इहो इंकशाफ थियो त हू कच्चे में कंहिं धाड़ेलनि जे टोले वटि कैद न आहिनि, बल्कि यारोलुंड वारो इलाइक़ो जेको हिन वक़्तु पक्को ॾिसिजे थो ऐं शहरी इलाइक़ो आहे, उन जे हिकिड़े ॻोठ में मुबैना तौर कंहिं लुंड ॾोहारी वटि कैद आहिनि, जंहिं लाइ ॿुधायो पियो वञे त हू ज़ाहिद लुंड नामी ॾोहारी आहे। वाजिब या वाजिद लुंड उनजो नालो आहे, जंहिं वटि हू कैद आहिनि। तंहिंखां पोइ छिकताण वारी सूरत हाल तमामु घणी वधी वई हुई। सवनि जी तादाद में शहर बिरादरी जा जेके हथियारबंद आहिनि उहे पंहिंजे नौजवाननि जी बाज़ियाबी जे लाइ हथियारबंद थी यारोलुंड वारे इलाइक़े पहुता हुआ। पिताफी माइनर वटि उन्हनि पंहिंजो पड़ाव विधो हो, उन्हनि ॻोठ जो घेराव कयो हो ऐं उन्हनि जो चवणु हो त जेसि ताईं उन्हनि जा मुगवी नौजवान वापसि न थींदा तेसि ताईं हू वापसि न वरंदा। ऐं हुननि तरफ़ां इहो पिणु ऐलान कयो वियो हो त जेकॾहिं हुननि जा मुगवी जल्दी बाज़ियाब न थिया त समूरी सूरत हाल जा जेके ज़िम्मेवार आहिनि उहे लुंड कबीले जा उहे ॾोहारी अंसर आहिनि, जन तरफ़ां शहर बिरादरी जे ॿियनि नौजवाननि खे अगवा कयो वियो हो। हिन समूरी सूरत हाल खां पोइ जॾहिं कशीदगी तरफ़ ॻाल्हियूं वधी रहियूं हुयूं त शहर बिरादरी जो चङो मुड़ुसु आहे सरदारी घराणे जो सां तालुक़ रखंदड़ बहादुर यार शहर, जंहिंखे जंगी जे नाले सां पिणु सुञातो वञे थो ऐं हू लुंड ग्रुप जो अहम इतिहादी पिणु आहे ऐं हुन जो ख़ालिद लुंड सां तमामु गहरो तालुक़ जेको आहे उहो हमेशह साम्हूं आयो आहे। गुज़िरियल ॾींहुं उन जेको आहे मुदाख़लत कई ऐं हू फौरी तौर ते यारोलुंड वारे इलाइक़े में पहुतो हो। उन तरफ़ां मीडिया खे जेको ॿुधायो वियो तोड़े चए हुन तरफ़ां जेको पंहिंजो सोशल मीडिया जो अकाउंट आहे उन ते इहो तफ़सील सां ॿुधायो वियो त हुनखे जॾहिं ख़बर पई त लुंड कबीले जे हथियारबंदनि वटि शहर बिरादरी जा ॿ नौजवान जेको आहे उहो कैद थियल आहिनि त हुन फौरी तौर ते PPMNA ख़ालिद लुंड सां ॻाल्हायो ऐं हुनजे पुटु नूर मोहम्मद लुंड सां ॻाल्हायो, जन तरफ़ां उनखे इहा यकीन दहानी कराई वई त हू कंहिं बि ॾोहारी जी सपोर्ट न कंदा ऐं कासमानी बिरादरी जो जेको चङो मुड़ुसु हो इलियास शहर, उन सां पिणु ख़ालिद लुंड जो बराह रास्त राब्तो थियो हो, जंहिंमें ख़ालिद लुंड तरफ़ां उनखे इहो ॿुधायो वियो त हू हुननि सां गॾु आहिनि, हू पुलिस जी सपोर्ट कंदा, हू ॾोहारियुनि जे तरफ़ बिल्कुलु बि न आहिनि। ऐं हुन चयो त जेकॾहिं तव्हांखे पंहिंजा मुगवी वापसि नथा थियनि त हू बि तव्हां सां गॾिजी करे उन्हनि जी बाज़ियाबी जे लाइ, उन्हनि जी वापसी जे लाइ कोशिशूं कंदो।
जॾहिं हिन सॼी सूरत हाल में घोटकी पुलिस जो किरदारु इंतिहाई शर्मनाक रहियो।